प्यारी साध संगत, भगवान झूलेलाल साईं के नमन करे सत्संग के पाण प्रारंभ कयूं था। पूज्य चालीहो साहिब हली रहियो आहे और उन चालीह साहिब जी खुशी में हिन दास के सत्संग के माध्यम से सेवा मिली है। सिंधी भाषा भगवान झूलेलाल साईं इन जो प्रचार वधे, इन जे लाइ सिंधी संस्थाऊं तन मन ए धन से समर्पित भाव से इन कम में लगल पे आहिनि। पर तॾहिं भी जेके भी समाज जा प्रमुख आहिनि, उन प्रमुखन जो अनुरोध होंदो आहे, चवंदो आहे कि साईं असां जेतरी मेहनत कयूं था उन त मेहनत के सफल करण में सभिनि खां वॾो योगदान संतन जो होंदो आहे। यदि का संत का ॻाल्हि चए तो उन संत जी उन ॻाल्हि खे प्राथमिकता ॾियनि था, उनखे वधीक गौर करनि था। जीअं भारतीय सिंधु सभा या सिंधी मेला समिति, इन जो उद्देश्य इहो आहे कि सिंधी ॿोली जो वाधारो थिए, घर घर में जोत जगे और केॾो प्रयास थींदो आहे, केॾी महिनत थींदी आहे इन जे पोयां। यदि संत न हुजनि और इन ॿोली के वाधारण लाइ कोई जिम्मेदार माण्हू न हुजनि त शायदि अॼु असांजी ॿोली न बचे हा। कंहिं शाइर लिखो आहे, अला किताबनि में इहो न पढ़ियो वञे सिंधी ॿोली हुई। असांजी जेकी भाषा है विलुप्त थियणी न खपे। स्वामी विवेकानंद अमेरिका विया, अमेरिका में के सवाल पूछे, यदि के समाज के खत्म करणो हुजे, स्वामी विवेकानंद कंहिं सवाल कई के समाज के खत्म करणो हुजे तो उन समाज में कहिड़ियूं शयुनि खां दूर कयो वञे जंहिंसां उहो समाज खत्म थी वञे। तो स्वामी विवेकानंद ॾाढा सरल शब्द चई। सभिनि खां पहिरियों जेको समाज जंहिं ॿोलीअ सां जुड़ियल आहे, जंहिं भाषा सां जुड़ियल आहे, उन जी भाषा उन खां खसे। और ॿियो जंहिंखे मञींदो आहे उन जो भगवान उन खां खसे। असां प्रचार के मामले में ज़ीरो आहियूं, बिल्कुलु ज़ीरो। तव्हां ॾिसंदा कयो कि ॿिया समाज पंहिंजे भगवान जे प्रति, पंहिंजी ॿोली जे प्रति केतिरा समर्पित हूंदा आहिनि। विच में मां गैंगटॉक वियो हुयुसि, हक़ीक़त ॿुधायां मां तव्हांखे, भजन ॻाईंदासीं। असां गैंगटॉक वियासीं, सिक्किम, 2 ॾींहं जी जर्नी हुते घुमण जे हिसाब सां। 2 ॾींहं असां सिक्किम में छा हूंदो आहे कि पंहिंजी गाॾी न हलाइण ॾींदा आहिनि, उते लोकल गाॾी हलंदी आहे। रस्ता सकरा आहिनि ऐं उतां जा कानून पंहिंजे हिसाब जा आहिनि सिक्किम जा। सिक्किम में पहिरीं ॾींहं ते असांखे सॼो सिक्किम घुमणो हुयो, 2 ॾींहं ते पाण खे नाथुला बॉर्डर वञिणो हुयो घुमण लाइ। पहिरें ॾींहं ते असांखे जंहिं ड्राइवर घुमाई, सॼो ॾींहुं घुमाई, हीअ हर हिकु स्पॉट ॾेखारियईं। पर जेॾी महिल मां लहां पियो, लहण महिल चयईं कि मैं आपको कुछ दूं। मां चवां दो, क्या दोगे? तो हुन चयईं कि आप एक काम करो, इसको पढ़ो। एक किताब मां जनरली ॾियां थो,
उन्हें मुझे एक किताब नहीं थी, आप इस किताब को पढ़ो, इससे आपको प्रभु की प्राप्ति होगी। जेडी महिल मां ॾिठो तो उन किताब में बाइबल जूं ॻाल्हियूं लिखियल पियूं। उनखे ख़बर है कि मां हिंदू आहियां, उन्हें ख़बर है कि मां हिंदू आहियां, पर इन खां पोइ बि पंहिंजे धर्म के वधाइण जे लाइ, पंहिंजे धर्म के वधाइण जे लाइ केतिरो माना उहो महिनत करनि था। हिकु ड्राइवर थी करे केॾो अॻिते माना उनजी सोच लॻी पई आहे। हे त पहिरें ॾींहुं ॻाल्हि ॿुधाईमांव, पर ॿिए ॾींहुं ॻाल्हि बि ईअं थियो। सेकेंड डे ते सेम पोजीशन, असां वापसि नाथुला मां घुमी करे असां आयासीं, ऐं जेॾी महिल लहूं पिया गाॾीअ मां त उन ड्राइवर बि इहा ई ॻाल्हि चई, चई हे बुक अथव, इहो तव्हां पढ़ो, ॾाढो तव्हांखे मज़ो ईंदो। बुक पढ़ोसीं, उहो बि साॻियो ई बाइबल जो। तव्हां ॾिसंदा को जेको धर्मांतरण थी रहियो आहे, इहो पहिरियों धर्मांतरण सिर्फ़ु कुझु असांजे जेके आदिवासी, जेके पढ़ियल लिखियल माण्हू जेके न हूंदा हुया, पढ़ियल लिखियल न हूंदा, अनपढ़ माण्हू हूंदा हुया, उन अनपढ़नि माण्हुनि ताईं इहो धर्मांतरण जो ज़रियो हूंदो हो, साधन हूंदो हो, उहे ई ठहंदा हुया। पर दुर्भाग्य जी ॻाल्हि इहा आहे कि अॼु पढ़ियल लिखियल समाज बि जंहिंखे पंहिंजी बुद्धि कमु करे थी, इन खां पोइ बि उहे ॿिए धर्म जे चकर में पवनि था। अलाए अॻिते छा थींदो। कंहिं त मूंखे इहा ॻाल्हि कई कि उल्हास, तव्हां पेपर में शायदि पढ़ियो बि हूंदव, व्हाट्सअप में, फेसबुक में, उल्हासनगर में लॻभॻि लख खनि सिंधी धर्मांतरण करे छॾियो, ईसाई धर्म में अची विया आहिनि। बिलासपुर में, रायपुर में, खोड़ अहिड़ा शहर आहिनि, नाला नथा खणी सघूं। लोभ में प्रलोभ में अची करे धर्म खे बदिलनि था। ॿोली त दूर जी ॻाल्हि आहे, पंहिंजो धर्म ई छॾणु, इहा त ॾाढी वॾी ॻाल्हि आहे न। हाणे जेको पंहिंजी, जेको पंहिंजे धर्म खे छॾे सघे थो, त हुन लाइ ॿोली कोई नंढी ॻाल्हि आहे, हुन लाइ त भाषा नंढी ॻाल्हि आहे। मां हिकु ध्यानु खणी ॻाल्हि थो ॾियां कि असां पंहिंजे प्रचार जे मामले में केतिरा पुठिता आहियूं। हिकु नंढो सो ड्राइवर थी करे बि जेके ख़बर अथसि कि हिंदू आहे, उनखे पंहिंजे धर्मांतरण ठाहिण जे चकर में लॻा पिया आहिनि, ऐं असां सिंधी थी करे पंहिंजे ॿारनि खे सिंधी नथा सेखारे सघूं। छो नथा ॿुधायूं भॻवान झूलेलाल जे बारे में? छो न त पंहिंजी भाषा जो प्रयोग कयूं? यादि रखिजो। हिकु नंढो सो दृष्टांत तव्हांखे ॿुधाईंदुसि मां तव्हांखे। हिकु पिता हुयो, उन पंहिंजे बगीचे में हिकु गमलो लॻायो हुई। उन गमले में ॾाढो हुनजो मोह हुयुसि। उन गमले में रोज़ु पाणी विझंदो हुयो, हिकु मॻो सुबुह जो, हिकु मॻो शाम जो। ॾाढो मोह गमले में, ॾाढो मोह, ॾाढो मोह हुयुसि। पर थियो छा, हिकु ॾींहुं उन पिता खे कंहिं कम जे लाइ ॿाहिरि वञिणो पइजी वियो। 3 महीने लाइ उहो ॿाहिरि वियो। पंहिंजे पुट खे चई, पुट हे मां गमलो मां तोखे ॾेई थो वञां, हिन बगीचे में जेतिरा गुल आहिनि सभु ठीकु आहे, पर हिन गमले में मुंहिंजो साहु ॾाढो आहे, इन गमले जो तूं विशेष ख़्यालु कजांइ। चई हा बाबा, बिल्कुलु मां ख़्यालु कंदुसि। उहो छोकिरो दुनिया जे कम में लॻी वियो, ध्यानु ॾिनई। जॾहिं बाबा मोटी अचण वारो हो त हुनखे यादि आयसि, अरे मूंखे त गमले में पाणी विझणो हुयो, मां त विधो ई न। ॾिठई गमलो मरण जी स्थिति में थी वियो आहे, बुद्धिहीन हुयो, दिमाग़ न हुयुसि। उन सोची कि मुंहिंजे बाबा चवई कि हिकु मॻो सुबुह जो पाणी जो, हिकु मॻो शाम जो पाणी ॾिनुसि, त हुन छा कई, हिकु ड्रम विधी ऐं ड्रम विझी छॾी हुन गमले जे अंदरि, सॼो ड्रम, हिकु महीने 3 महीने पाणी कसा। सोचण जी ॻाल्हि हिते इहा आहे, छा 3 महीननि जो पाणी हिकु साथ विझण सां उन गमले में लॻल जेको पौधो आहे जीअरो रहंदो कि बचंदो? मरी वेंदी। हेॾो पाणी कसा, मिटी ॿाहिरि निकिरी वेंदी। असां संत, तव्हां सभु नंढा नंढा पौधा आहियो, असां तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं
छा भई तव्हां पंहिंजे घर में सिंधी ॿोली ॻाल्हायो, ॿारनि खे सेखारियो, हितां त ॿुधी वेंदा आहियो, इन खां पोइ घर विसरी वेंदा आहियो। पोइ जॾहिं वरी तव्हांखे को अहिड़ो आयोजन थींदो आहे त पोइ चाहींदा आहियो कि हिकु ड्रम सिधो असांजे मथां पयूं, असां सिंधी ॿोली सिखी वञूं। ॾाढो कठिन आहे। जेसि ताईं असां प्रतिदिन उनजे पोयां प्रयास त कंदासीं न, सफलता न मिलंदी। हिकु ॾींहं में कुझु बि संभव न आहे, उनजे पोयां असांखे पर डे महिनत करणी पवंदी, रोज़, तॾहिं कुझु थी सघे थो, त मुश्किल आहे। बसि असांजे मन में इहा ॻाल्हि अचे कि असां जाॻल आहियूं त ॿियनि खे बि जगायूं पाण। अचो मां हुन दृष्टांत खे पोइ खणूं था। पहिरों तू ही मुंहिंजो मालिक वा, तू ही मुंहिंजो राम, हो तू ही मुंहिंजो मालिक या, तू ही मुंहिंजो राम, तू ही मुंहिंजो भोलिया, तू मुंहिंजो भगवान, तू ही मुंहिंजो भोलिया, तू मुंहिंजो भगवान, तू कामिल सतगुरु मुंहिंजो, मूंखे नाजवा तो ते शल रहे जी अचे, शल रहे जी अचे, शल रहे जी अचे, शल रहे जी अचे। साईं झूलेलाल तुंहिंजे दरतां रहे जी अचे। ओ भाऊ गुरमुखनाथ इहो अर्ज़ आ तोखे, शल रहे जी अचे, शल रहे जी अचे, शल रहे जी अचे, शल रहे जी अचे। साईं झूलेलाल तुंहिंजे दरतां रहे जी अचे। ओ भाऊ गुरमुखनाथ इहो अर्ज़ आ तोखे, शल रहे जी अचे, शल रहे जी अचे, शल रहे जी अचे। सहारो मूंखे आ, तुंहिंजो ही आधार, तुंहिंजो सहारो मूंखे आ, तुंहिंजो ही आधार, तुंहिंजो सहारो मूंखे आ, तुंहिंजो ही आधार, तुंहिंजो सहारो मूंखे आ, तुंहिंजो ही आधार। तोखां सवा केरु कंदो भवसागर खां पार, कंदे माफ़ मनायूं मुंहिंजो विश्वास वाथो ते। शल रहे जी अचे, शल रहे जी अचे, शल रहे जी अचे, शल रहे जी अचे। साईं झूलेलाल तुंहिंजे दरतां रहे जी अचे। ओ भाऊ गुरमुखनाथ इहो अर्ज़ आ तोखे, शल रहे जी अचे, शल रहे जी अचे, शल रहे जी अचे, शल रहे जी अचे।
सुंदर श्याम संगत की आशय आई वन तब ते जे तरते चल रहे जियते चल रहे जियते चल रहे जियते चल रहे जियते साईं झूले लाल ते जे तरता रह जियते ओ भाऊ गुरुमुखदास इहो अर्ज़ तो चल रहे जियते चल रहे जियते चल रहे जियते पंहिंजे मालिक जे मथां भरोसो रखूं झूलण जे मथां भरोसो रखूं उहो झूलण ई असांखे पार लॻाईंदो ऐं जंहिंजो मालिक आहे जंहिंजो शहंशाह साईं झूलेलाल आहे उनजे मथां कॾहिं कष्ट न ईंदो कॾहिं संकट न ईंदो असां भटकजी पिया आहियूं पंहिंजे राह खां सचाई इहा ई आहे असां ॾिसंदा पिया आहियूं की केतिरा ई माण्हू अलॻि अलॻि पंथ में अलॻि अलॻि गुरुनि में उहे असांजा गुरू आहिनि पंथ आहिनि पर असांजो इष्ट देवता असांजो हिकु आहे असां कहिड़े बि गुरूअ खे मञूं कहिड़े पंथ खे मञूं कहिड़े बि संत खे मञूं असां स्वतंत्र आहियूं पर पंहिंजी असांजी भलाई कंहिंमें थिए असांजे समाज जो भलो कंहिंमें थिए उनजे लाइ असांखे पंहिंजे इष्ट देवता भॻवान झूलेलाल साईं जे मथां पको भरोसो रखणो पवंदो पको विश्वास रखणो पवंदो हिकु गांइ हुई जंगल में चरी रही हुई सभु ध्यान सां ॿुधिजो हिकु गांइ जंगल में चरी रही हुई शेर ॾिठई गांइ खे और शेर जोर सां दहाड़ मारी गांइ जे लाइ शिकार करण जे लाइ शेर डुकियो पर थियो छा गांइ शेर खे ॾिसी करे भॼण लॻी अॻियां गांइ हुई पोयां शेर गांइ अॻिते हलण लॻी हलंदे 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 ऐं ठीकु उनजे पोयां शेर उहा गांइ हिकु कीचड़ में नदी जे अंदरि वई ऐं ठीकु उनजे पोयां उहो शेर बि गांइ खे तरणु अचे पियो गांइ तरंदी वञे पई ऐं शेर बि पोयां गांइ जो शिकार करण जे लाइ उहो बि तरी रहियो हुयो जीअं नदी क्रॉस थी हिन खां पोइ कीचड़ पई गांइ उन कीचड़ में हलणु चालू कई ऐं शेर बि उन कीचड़ में हलणु चालू कई पर थियो छा जीअं गांइ अॻिते हलंदी वई उन कीचड़ में उहा गांइ फासी पई ऐं शेर बि कीचड़ में फासी पियो थोरो सो डिस्टेंस आहे गांइ ऐं शेर में थोरो सो फ़र्क़ु आहे गांइ मुस्कुराए रही हुई पर शेर रोई रहियो गांइ खे ताजुब थियो ऐं शेर खे ताजुब थियो कि गांइ मुस्कुराए थी ऐं मां रोवां थो चई गांइ तोखे भउ कोन्हे तुंहिंजी मृत्यु साम्हूं आहे तूं कीचड़ में फासी पई आहे त तेॾी महिल गांइ चए थी कि मूंखे भउ तुर बि कोन्हे चई छाजे लाइ चई जहिड़े प्रकार सां मां कीचड़ में फासी पई आहियां
उन प्रकार से तू भी कीचड़ फासी पवा। मुझे भी अगते पैर नथो वधे, तुझे भी अगते पैर नथो वधे। पर खुशी की गाल इहा है कि मां कंहिंजी गांइ पालियल आहियां, मां कंहिंजी गांइ पालियल आहियां। हाणे शाम थियण वारी आहे, मुंहिंजो मालिक मूंखे ॻोल्हींदो ऐं मूंखे हिन कीचड़ में मूंखां ॿाहिरि कढंदो, मां इन करे खिलां थी। गांइ चई जहिड़ी ॻाल्हि, ऐं बराबरि उअं ई थियो। थोड़ी देरि खां पोइ उन गांइ जो जेको मालिक हुयो पंहिंजी गांइ खे ॻोल्हींदे 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 उन कीचड़ में ॾिठईं कि मुंहिंजी गांइ फासी पई आहे। 5-7 माण्हू घुराई, 5-7 माण्हू घुराइण खां पोइ हुन गांइ खे कीचड़ मां ॿाहिरि कढईं। शेर खे कीअं कढे? छो त शेर त अहंकार आहे न, मां जंगल जो राजा, मां हे। यदि शेर खे कढे थो त शेर हुनखे खाई छॾींदो। गांइ ॿाहिरि निकिरी आई, पर शेर उन कीचड़ में फासल रहियो ऐं स्वाभाविक आहे कि मरी वियो हूंदो। यादि रखिजो, जेकॾहिं असांजो मालिक आहे न, जेकॾहिं कोई असांजो साईं आहे, झूलण आहे, त असां घबरायूं न। असांजे मथां जॾहिं बि संकट ईंदो, जॾहिं बि कष्ट ईंदो, त उहो मालिक असांखे उन कष्ट मां, उन संकट मां असांखे उन गांइ वांगुरु बचाए छॾींदो। पर असांजे अंदरि उन मालिक जे प्रति पूरो भरोसो ॾियणो खपे, जंहिं गांइ खे पंहिंजे मालिक जे मथां भरोसो हुयो, उहो ई मूंखे पार लॻाईंदो। असांजो भरोसो डगमगाइजी वेंदो आहे। ऐं कजे छा? समस्या इहा आहे कि असां कंहिंजी ॻाल्हि मञूं, कंहिंजी ॻाल्हि न मञूं। वॾी समस्या त इहा आहे। हिकु ईंदो आहे कि चवंदो आहे कि राम सभिनि खां वॾो आहे, छो त राम पहिरियों पैदा थियो। कोई ईंदो आहे कि कृष्ण पोइ थियो, पर गीता असांखे ॾिनी, उनखे मञिणो खपे। कोई चवंदो आहे कि भाई असांखे गुरु नानक खे मञिणो खपे, गुरु नानक न हुजे हा त असां छा हुजूं हा। केरु चवंदो आहे कि असांखे निराकार खे मञिणो खपे, निरंकार खे मञिणो खपे। कोई चवंदो आहे कि साकार खे मञिणो खपे। कोई चवंदो आहे कि तव्हां माण्हुनि जी शेवा कयो, उन में ई तव्हांखे सभु कुझु मिलंदो। कोई चवंदो आहे कि तव्हां गुरू जो नाम जपो, तव्हांखे उन में सभु कुझु मिलंदो। कोई चवंदो आहे कि तव्हां झूलेलाल खे मञो। असां एॾा कंफ्यूज़ थींदा आहियूं, कंफ्यूज़ थींदा आहियूं कि असां कयूं छा, कहिड़ी ॻाल्हि सही आहे, कहिड़ी ॻाल्हि ग़लति आहे। जंहिंमें असां इस्लाम जी ॻाल्हि ॿुधंदो लॻंदो आहे कि इस्लाम सभिनि खां सचो धर्म आहे। असां ईसाई जी ॻाल्हि ॿुधंदो त लॻंदो आहे कि ईसाई सभिनि खां पावन धर्म आहे। असांखे लॻे थो कि असां भटकजी पिया आहियूं। लॻंदो आहे कि असां कहिड़ो रस्ते खे अपनायूं, कहिड़ो रस्तो सही आहे, कहिड़ो ग़लति आहे। यादि रखिजो, सभिनि खां पहिरियों इन ॻाल्हि खे यादि रखिणो आहे कि रस्ता कहिड़ा बि ग़लति न आहिनि। सभु रस्ता पंहिंजी पंहिंजी जॻह ते सही आहिनि, छो त पहुचणो सभिनि खे हिकु जॻह ते आहे। जेको गॉड खे मञे थो पहुचंदो उहो बि उन जॻह ते, जेको ख़ुदा खे मञे थो पहुचंदो बि उन जॻह ते, जेको वाहेगुरु खे मञे थो पहुचंदो उन जॻह ते, पर नाला अलॻि अलॻि आहिनि। जीअं ज़ाल चवंदी आहे मां वञा थी पेके, तोखे मथो टेके, ऐं ॿार चवंदा आहिनि हलूं था नानाणे, ऐं मुड़ुसु चवंदो हलूं था साहुरे। पहुचणो सभिनी हिकु जॻह ते आहे। ज़ाल चए थी पेके, ॿार चवनि था नानाणे, ऐं मुड़ुसु चए थो साहुरे। पहुचनि हिकु जॻह था, पर नाला सभिनि जा डिफरेंट डिफरेंट अलॻि अलॻि आहिनि। कयूं छा? कहिड़ो कंफ्यूज़? तव्हां पंहिंजी बुद्धि जो इस्तेमालु कयो कि असां छा। हिकु ॼणो दुकानु खोले मिठाई जो, प्रेम सां चओ जय झूलेलाल। हिकु ॼणे ॾाढो सुंदर दुकानु खोले मिठाई जो, ॾाढो आलीशान दुकानु, ऐं एॾो वॾो दुकानु खोलियईं। ॿाहिरि दुकान जे ॿाहिरि बोर्ड लॻाई, हमारे यहाँ ताज़ी मिठाइयाँ मिलती हैं। भव्य लोकार्पण थियो, वॾा वॾा माण्हू विया, सभिनि ॾिठो दुकानु। ॿिए ॾींहं ते गिराक पहुतुसि। गिराक न चइजे, उनखे छा चवंदा आहिनि रायचंद, सलाह ॾियण वारो माण्हू। कंहिंजी कंहिंजी आदत हूंदी आहे कमु न करणु, सलाह ॾियणु। मां चवंदो कमु करो, सलाह मत दो। मुंहिंजी हिकु सोच आहे, मां त सोचंदो आहियां कि पंहिंजे मंदर ते मां बोर्ड लॻाए छॾियां, कम सां कमु कयो, सलाह न ॾियो। तव्हांजी सलाह खां वधीक महत्वपूर्ण आहे कमु करणु। कमु करण में मज़ो आहे, सलाह ॾियण में मज़ो न आहे। कोई हिते गिलास पियो आहे, तूं खण खण के तूं पाण ई खण न, तूं शेवादारी न आई छा? असांखे सलाह ॾियण वारा ॾाढा मिली वेंदा आहिनि, सहयोग करण वारा बिल्कुलु न मिलंदा आहिनि। प्रेम सां चओ जय झूलेलाल। वरी बि चओ अञा जोर सां। पोइ दुकान खोलई, हमारे यहाँ ताज़ी मिठाइयाँ मिलती हैं। ॿिए ॾींहं ते दुकान ते हिकु रायचंद पहुची वियो। तव्हां घर जी ओपनिंग कयो, दुकान जी ओपनिंग कयो, तव्हां माण्हुनि खे घुरायो, उहो नुक्स पक ॿुधाईंदो। उनखां पुछो न पुछो, पक ॿुधाईंदो पक। उनजी हिकु क्वालिटी आहे ॿुधाइण जी माण्हुनि जी। अरे तोखे घुरायो आहे, तो खाइण लाइ घुरायो आहे, तोखां पुछण न घुरायो कि तूं इहे शइ ॿुधाए असांखे छा कयो छा न कयो।
जॾहिं तोखां पुछूं तॾहिं ॿुधाए। माण्हू ज़बरदस्ती ॿुधाए छॾींदा आहिनि ऐं अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं चवंदा आहिनि जे कम जूं न। चवंदा आहिनि हिकु भेरो गांइ जेकी आहे न, गांइ गाह पई खाए, ध्यान सां ॿुधिजो, ठीकु आहे। जीअं गांइ गाह पई खाए त एतिरे में भैंस आयसि, पोयां जोर सां थुणो हुईसि, गांइ हट हट हितां। गांइ चई छो हटां? चई तो ख़बर कोन्हे तुंहिंजी पुछ कारी लॻी पई आहे। हाणे गांइ चएसि थी मुंहिंजी त पुछ कारी लॻी पई, तूं पंहिंजो पाण खे ॾिठो, तूं त पूरी कारी लॻी पई आहे। इंसान जी फितरत बि ईअं आहे, इंसान पाण कुझु न कंदो आहे ॿियनि खे चवण पिया। पंहिंजो घर ॾिठो त हुनजो घर छा लॻो पियो आहे, पंहिंजो दुकान ॾिठो त हुनजे दुकान में छा लॻो पियो आहे। तूं पंहिंजो पाण खे त सुधार। महात्मा गांधी सेखारे वियो। महात्मा गांधी ॿुधाए पियो कि हिकु ॼणो मूं वटि आयो, नंढे ॿार खे शुगर हुअसि, त उनजी माउ खणी वियसि, चई बापू तव्हां हिनखे सम्झाओ शुगर त गुड़ न खाए। त बापू चई 15 ॾींहंनि खां पोइ वठी अचिजांइ। 15 ॾींहंनि खां पोइ वठी आयसि। बापू चई अॼु खां पोइ गुड़ न खाइजांइ, वाइदो कर। चई बापू न खाईंदुसि। त उनजी माउ चए थी कि तव्हां 15 ॾींहं छो लॻाए छॾियो? त बापू छा चई ख़बर अथव? बापू जी 15 ॾींहं करे लॻाए छॾिया छो त पहिरियों मुंहिंजी त आदत वञे गुड़ खाइण जी। पहिरियों मां त पंहिंजो पाण खे मटां, इन खां पोइ ॿियनि खे सलाह ॾियां। मां पाण शौक़ सां गुड़ खाईंदो आहियां, मां ॿियनि खे छा ॿुधाए सघां। असांजी फितरत जेकी आहे, असां सलाह ॾियण जे पोयां लॻा पिया आहियूं, असां हुनजे पोयां करण जे पोयां लॻा पिया आहियूं। कयूं मुंहिंजूं माताऊं, कयो, सम्झो था। ऐं नारी शक्ति सभिनि खां वॾी शक्ति अथव। भाउरनि जी काथे बि ग़लती कोन्हे। माताऊं तव्हां पंहिंजी लिविंग स्टैंडिंग ई न सम्झो भई असां सुठा कपिड़ा पातासीं, महांगा महांगा कपिड़ा पाता, श्रृंगार कयोसीं, असां एक्टिवा ते घुमियासीं त असांजी लिविंग स्टैंडिंग ठही वियो। बिल्कुलु बि साईं सोच ग़लति आहे। हर इंसान जी लिविंग स्टैंडिंग सादगीअ सां थींदी अथव। इंसान जी सोच वॾी हुजणी खपे। उहे सभिनि खां अगरि कपिड़नि सां अगरि जेके लिविंग स्टैंडिंग हुजे न, त मुंहिंजे ख़्याल सां मद्रासी सभिनि खां ग़रीब हुजनि। सम्झो था मुंहिंजी ॻाल्हि खे? मद्रासियुनि जहिड़ा कोई शाहूकार कोन्हे संसार में। हेॾियूं जिनियूं मोटियूं मोटियूं चेनियूं पातल, पर हेठां लुंगी डांस कंदा अथव। और उतना जो लेडीज़ तव्हां ॾिसो, मद्रास में आपको यकीन नहीं करो कि मैं खुद गया हूँ चेन्नई कई बार, मैं तो देखता हूँ कि बहनें तो मैं पाश्चात्य संस्कृति कम कपड़े देखता हूँ वहाँ पर पहने हुए, सब सादे कपड़े। अरे भाई हे केरा चई खरपति माण्हू आहे, इनके ॾाढा पैसा अथसि, मॉल अथसि, हे अथसि, लॻे ई नथो इनखे मॉल अथसि। असांजी सादगी असांजी वॾाप जी पहचान आहे। फिज़ुल ख़र्च घटायो। फिज़ुल ख़र्च सम्झो था, फालतू फालतू शौक़ न कयो। उन ख़र्चनि जे करे तव्हां सोचो था कि केतिरो नुक़सानु। अॼु धंधनि जी स्थिति केॾी ख़राबु लॻी पई आहे। असां शौक़ जे मथां शौक़ कंदा था वञूं, केॾा अनाप शराब ख़र्च कयूं था। ईअं न कयो माताऊं। हिन महांगा महांगा कपिड़ा हे हो, बापरे, मूंखे त सोच ताजुब थींदो आहे कंहिंखे ॾेखारिणो आहे। ठीकु आहे, प्रेम सां चओ जय झूलेलाल, अञा जोर सां। पोइ मिठाई जी दुकान वापसि जुड़ रहे उससे। मां तव्हांखे सम्झां, छो त सभिनि खां वधीक नखरा तव्हांजा हूंदा आहिनि, भाउरनि जा नखरा न हूंदा आहिनि एॾा। भाउर वरी बि सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि। ओ माताऊं घर में सॼो ॾींहुं रहंदियूं न ॿारनि सां, इन करे असां तव्हांखे चऊं था। ठीकु आहे, हा, ग़लति त नथो चवां न मां तव्हांखे। बुरो लॻे त बुरो मञिजो, मूंखे न चइजो, छो त मूंखे ख़बर आहे कि मां सही थो चवां। सम्झो था मुंहिंजी ॻाल्हि खे? चओ जय झूलेलाल, वरी बि चओ। दुकान खोले मिठाई जो, मस्त आलिशान आलिशान दुकान ओपनिंग कराई। ॿिए ॾींहं ते रायचंद पहुची सलाह ॾियण लाइ, जी यार तुंहिंजो दुकान ॾाढो सुठो, हिकु नंबर दुकान ठहियो आहे, मिठाई टेस्ट बि ॾाढी सुठी आहे, मिठाई खाधी सभिनी खे वणी बि, पर मुंहिंजी का राय आहे। चई कहिड़ी राय? चई जेको तूं ॿाहिरि दुकान जे बोर्ड लॻायो अथई, हमारे यहाँ ताज़ी मिठाइयाँ मिलती हैं, इन बोर्ड में हिकु ॾाढी वॾी मिस्टेक आहे। चई कहिड़ी मिस्टेक आहे? मिस्टेक इहा आहे कि लिखियलु अथई हमारे यहाँ ताज़ी मिठाइयाँ मिलती हैं, यानी इहा इन ॻाल्हि ते प्रदर्शित थी करे सिर्फ़ु पूरे शहर में हिकु ई दुकानु आहे मिठाईअ जो, ॿियो कोई दुकान ई कोन्हे। इन जे लाइ तूं हिकु कमु कर, इन मां तूं हमारे शब्द हटा छॾ, इन में सिर्फ़ु लिखियलु हुजे यहाँ ताज़ी मिठाइयाँ मिलती है। जीअं तव्हां चओ, हुन सलाह मञी
हमारे शब्द मिटाए छॾे, लिखल हो यहाँ ताज़ी मिठाइयाँ मिलती हैं। सेकेंड डे थियो, वरी को माण्हू पहुची वियो, चई यार सभु ठीकु आहे पर बोर्ड में मिस्टेक आहे। चई कहिड़ी मिस्टेक आहे? चई यहाँ मिठाइयाँ मिलती हैं, हिन में यहाँ शब्द नथो ठहे, यहाँ ताज़ी मिठाइयाँ मिलती हैं, इहो शब्द बेकार आहे। चई पोइ चई को कमु कर, इन में यहाँ शब्द हटाए छॾे। यहाँ यानी छा? मिठाई दुकान ते मिठाई न आलू बसर मिलंदा छा? माण्हू अंधा न आहिनि छा? इन में लिखल हुजे ताज़ी मिठाइयाँ मिलती हैं, उन दुकान जब उन ॻाल्हि मञे, उन में यहाँ शब्द हटाए छॾे, लिखल हो ताज़ी मिठाइयाँ मिलती हैं। वरी टियों ॾींहुं तो वरी को रायचंद पहुची वियो सलाह ॾियण लाइ। चई यार सभु ठीकु आहे, तुंहिंजे दुकान ते हिकु मिस्टेक आहे, बोर्ड ते कहिड़ी मिस्टेक आहे? लिखल आहे ताज़ी मिठाइयाँ मिलती हैं, यानी संदेह पैदा थो थिए कि तुंहिंजे दुकान ते बासी मिठाई आहे तॾहिं ताज़ी लिखायो थी। छा कयां? थी ताज़ी हटाए छॾ, उन ताज़ी शब्द हटाए छॾ, लिखल हो मिठाइयाँ मिलती हैं। वरी हिकु वरी सलाहकार पहुची वियो, चई यार सभु ठीकु आहे पर मिठाइयाँ मिलती आहिनि, माण्हू अंधा आहिनि छा? अखुनि सां नथा ॾिसनि मिठाइयूं आहिनि हिते, मिठाई शब्द हटाए छॾ, उन मिठाइयाँ हटाए छॾ, लिखल हो मिलती हैं। वरी को पहुची वियुसि, मिलती हैं मिलंदियूं न, उहे त कीअं न मिलंदी, तो वटि सभु कुझु आहे त हिन खां पोइ लिखण जी कहिड़ी ज़रूरत आहे? मिलती हटाए छॾ, लिखल हो हेॾे वॾे बोर्ड में है। चई हेॾो वॾो बोर्ड लॻाओ आहे हुन में तूं हे लिखाओ अथई। हिकु सलाहकार पहुची वियुसि, हाणे हुन हे बि मिटाए छॾी, हाणे बोर्ड ख़ाली लॻो पियो आहे। 5-7 ॾींहं गुज़रिया, 5-7 ॾींहं गुज़रण खां पोइ हिकु दुकानदार ते हिकु माण्हू पहुतुसि, सलाहकार वरी। चई यार तुंहिंजी दुकान मिठाई बि सुठी, हर हिकु शइ सुठी, दुकान बि ॾाढो सुठो आहे, पर हेॾो वॾो तूं हेॾो वॾो ॿाहिरि बोर्ड लॻाओ अथई, उन बोर्ड में ख़ाली लॻल पियो आहे, उन बोर्ड में छो नथो लिखाई हमारे यहाँ ताज़ी मिठाइयाँ मिलती हैं? माण्हू जी फितरत सम्झण ॾींदा, माण्हू करे छा, कंहिंजी ॻाल्हि मञे, हे मञूं हो कयूं, छा कयूं कीअं कयूं? हिकु ॻाल्हि यादि रखिजो, वो कहानी न ॿुधाईंदो तरुण सागर, वो जितने मुंह उतनी बातें, वो गधे पर बाप पर बेटे जा रहे, ॿुधी हूंदो तव्हां शायदि कहानी, है न, सभिनि ॿुधी हूंदो। भई हो चवनि त भई पीउ पुटु वञनि था, गधे ते चढ़े थो, गधे मरे थो, पोइ पीउ चढ़ियो गधे ते, पुटु हले, पोइ वरी चई संसार ख़राबु आहे, पीउ पाण गधे ते चढ़ियो, पुट खे पंधु थो हलाए, वरी चई पुट खे विहारे वरी पाण पंधरण लॻो, त चई हिकिड़ो ख़राबु ज़मानो आहे। कहानी केॾी झूनी कहानी आहे, भई पुट खे गधे ते पीउ पंधु थो हले, ॿई लथा त चई चरियो आहे, गधे जी हूंदी पंधु था हलनि। त माण्हुनि जूं ॻाल्हियूं छॾियो, पंहिंजी बुद्धि इस्तेमालु कयो कि असांखे छा करिणो आहे छा न करिणो आहे। मां हिकु ॻाल्हि तव्हांखे चवां थो, जहिड़े प्रकार सां तव्हां केतिरो बि दुनिया तव्हांखे केतिरो बि ख़ूबसूरत तव्हांखे चई छॾे, मुंहिंजी माताऊं सभिनि खां इन ॻाल्हि जो अहसासु तव्हांखे हूंदो, इन खां वॾो अहसासु कंहिंखे बि न थींदो। तव्हां केतिरो बि तव्हां श्रृंगार कंदा आहियो, तव्हांजी केतिरी बि कोई तारीफ़ करे छॾे, केतिरी बि तारीफ़ करे छॾे, तव्हांखे मज़ो न ईंदो जेसिताईं तव्हां पंहिंजो चहिरे खे आईने में न ॾिसंदव। ग़लति चवां थो मां? केरु माण्हू केतिरी बि कंगी सुठो कपिड़ा पाए वठे, जेसिताईं उहो आईने में पंहिंजो पाण खे न ॾिसंदो, तेसिताईं उहो सेटिस्फाई न थींदो, संतुष्ट न थींदो कि मां बराबरि ओके आहियां। जॾहिं तव्हां पंहिंजे चहिरे खे दर्पण में ॾिसी करे पंहिंजो पाण खे संतुष्ट महसूसु कयो था, त छो न तव्हां भॻवान झूलेलाल साईं जे बारे में सोचे करे ऐं सिंधी ॿोलीअ जे बारे में सोचे करे तव्हां छो भटकजी विया था पंहिंजी राह खां? ओॾीमहिल पंहिंजो पाण खे सही रस्ते छो नथा लॻायो? ओॾीमहिल त झाको थोरो कि असां छा था कयूं छा नथा कयूं, ओॾीमहिल असांजी बुद्धि कमु नथी करे। चओ जय झूलेलाल। त अचो मां विराम ते पहुचूं था, हिकु भॼन सदके सदके तोता हरदम झूलण कई तो मुंहिंजी भलाई। ओ सदके सदके तोता हरदम ताई कई तो मुंहिंजी भलाई। नाम जो दान
बख्शो नाम जो दान मोते बचो ऐसा नतीजा मुँह ते खड़ा सदके 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 तोता हरदम होता हरदम झूलण कई तो मुंहिंजी भलाई भटकी भटकी तो तरी आयुष तो ही दिनो सहारो भटके भटके तो तेरे आयत तो ये दिनो सहारो भटकी भटकी तो तरी आयुष तो ही दिनो सहारो भटके भटके तो तेरे आयत तो ये दिनो सहारो मुँह गरीब के ओ साईं नजर खणी बनिहारो मुँह गरीब के हो नाई नजर करे ननिहारो नजर खणी तनिहारो रोजी जीवे पल में मोते झूलण कई तो मुंहिंजी भलाई सदके सदके ताड़ी बजाया करे होता हरदम साईं कई तो मुझे भलाई जो घुरियो वा तो खां झूलण हासिल थियो वा मूंखे जो घुरियो आ तो का झूलण हासिल जो आमूंखे जो घुरियो वा तो खां साईं हासिल थियो वा मूंखे जो घुरियो आ तो का झूलण हासिल जो आमूंखे मुंहिंजे हाल जी ओ साईं सारी ख़बर आ तोखे मुझे हाल जो नाई सारी खबर आ तोखे सारी ख़बर आ तोखे हे पौसे मां बाते मां शाल वञा मां वटा मां झूलण कई तो कई तो मुंहिंजी भलाई भलाई सदके 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 तोता हरदम होता हरदम झूलण कई तो कई तो मुंहिंजी भलाई पीते जीवन सारो गुजारा। झूले झूले नाम जपीले जीवन सारो गुजारा। झूले झूले लाल जपीते जीवन सारो गुजारा। झूले झूले नाम जपीले जीवन सारो गुजारा। संतोष जहड़ो दास बणी मां सब कुछ तोता
कुछ तोता वारा सब कुछ तोता वारा पर दीपक थे तो चरण विहारे साईं गए तो महजी भलाए सदके सदके तोता हरदम साईं गई तो महजी भलाए सदके 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 तोता हरदम साईं गई तो महजी भलाए सदके सदके तोता हरदम साईं गई तो महजी भलाए सदके सदके तोता हरदम भूलण गई तो आयो लाल सभई चरण झूलेलाल